नादरीन ख़बर है उड़ी के हवाले से करमपुर ऐं बरपासे में उड़ी वबा तबाही मचाए छड़ी है। करमपुर के गोठ मुकदुम आलिमोन बिजाणी में बिन वेरन की नींगरी यासीना धीअ अमीर बख्श बिजाणी उड़ी वगे फौत थी विया है। जॾहिं त वाक़े सबब घर में कोराम मची वियो। ॿिए तरफ़ गोठ के केतिरनि ई ॿारनि में उड़ी हुजण जो शक ज़ाहिर कियो आहे। ॻोठाणनि मूजिब फौती नींगरी जो इलाज हलंदड़ हो, जॾहिं त प्राइवेट डॉक्टरनि पारां नींगरी के उड़ी हुजण जो शक ज़ाहिर कयो वियो हो। उन्होंने वधीक दाईंदे चयो त गोठ जा केतिरा ई ॿार उड़ी जे शक हेठि बीमारी के बिस्तर ते पियल आहिनि। काफ़ी भेरा दाइण बावजूद सेहत अमले की टीम ॿारनि खे टुका लगाइण न पहुती आहे। उन्होंने DC कश्मीर कंदकोट, DHO कंदकोट ऐं ॿियनि वसवारनि खां तदारुक की घुर कई। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।